त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू मुंहिंजी राणी मां पंहिंजे हथनि सां तोखे जिलेबी तो खारायां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रे केड़ो कम फाथो तई या खान न पर तू मुके इहो बुधाए त तोके कम केड़ो फाथो आ तू बिना लालच जे कदे के लेडूड़ो न दे तू हेडी मिठाई तो मुके खाराए हाणे छॾी किनियूं ॻाल्हियूं ये ख़राब अखर तुंहिंजे वातां ठहनि कोन था हाणे ॿुध न भला हीअं कर तूं पंहिंजे हथ सां मूंखे जिलेबी खारा जीअं तारीख़ में लिखिजी वञे जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे प्यार ऐं मुहबत में जिलेबी खाराई हा माना किताब में इहो लिखजी वञे त हिक बुलबुल हिक कांव खे मिठाई खाराई न कॾहिं बि न खाराईंदसि मां तोखे वॾाई थी करी वॾाई अलाह खे सूहे इंसान खे कोन थी सूहे ऐं एॾी मोतबर तूं बि न आहीं शीशे में पंहिंजो पाण खे ॾिसंदीअ न जेकॾहिं मां कांव त तूं बि कबरी आहीं कबरी मुंहिंजी गिला थो करे मूंखे कबरी थो चए पंहिंजो पाण खे ॾिठो अथई कॾहिं चङी तरह हिन जिलेबी खां भलो आहे मां तोखे पंहिंजे हथनि सां ज़हर न खाराए छॾियां ज़हर खाराईंदी हा माना ॿियो मुड़ुसु करण जो इरादो अथई न मां चवां थी मूंखे हरू भरू ईअं गारियूं न ॾे मां तोसां हाणे वधीक हिकु पल बि नथी रही सघां मूंखे हाणे जो हाणे तलाक लिखी ॾे तलाक न ॾिजांइसि तलाक आशिक ज़ाल कोन मिलंदई ज़ालूं थी वयूं न वेगन खां बि महांगियूं घर खपाईंदे त बि कोन पूरी पजी सघंदई छा थो सोचे दिली दिल में मूंखे गारियूं थो ॾे न मां सभु सम्झां थी चङी तरह न न तलाक वारी ॻाल्हि ते मां सोचां पियो त हुजे हा ज़ालूं सस्तियूं मिलनि हा त तोखे तलाक ॾेई जान छॾाए वञी ॿी वञी शादी कयां हा पर महांगियूं थी पयूं हुन जे करे सोचां पियो हूअं बि मूंखे तोसां रहणो ई न आहे इन करे शाम ताईं मूंखे तूं तलाक ॾींदे ऐं तलाक ॾेई मूंखे फारिग कर वांदो कर मूंखे मां वेंदसि हली तां बल्कि तूं ई तां निकिरी वेंदे निकिरी वञे असांजे घर मां हिकु पासे बाहि ॿिए पासे पाणी आशिक वञे त वञे काॾे तूं काॾे बि न वञ महिरबानी करे जल्द खां जल्द मूंखे तलाक ॾे ऐं पंहिंजी बि जिन छॾाए मुंहिंजी बि जिन छॾाए तुंहिंजी वॾी महिरबानी आशिक साहब ऐं ये खा बि पाण जिलेबियूं लाग ते घुरे दिमाग़ फिरी वियो अथसि ईअं बसि मां ॾेई छॾियुसि संभाली पैदा कोन्हे सूंह जो शान छा थियो मूंखे त ख़बर ई न आहे खेर न आहे छा असांजे घर में केरु न आहे या त मूंखे ख़बर ई न आहे अधी राणी जी अखियुनि में बाहि जो भठो पियो भरे छा अधी राणी जी अखियुनि में बाहि जो भठो थो भरे त पोइ हल न त भठे वारनि खे हली ठीको ॾेई अचो मूंखे त ख़बर ई न आहे भठे वारनि जा कहिड़ो ठीको खणूं अरे भठे वारनि ॾे उन्हनि खे हली चवंदासीं त असांखे बि थोरियूं सिरियूं ॾियो त अधी जे बरंदड़ अखियुनि में सिरियूं पचायूं ऐं नोट कमायूं नोट मूंखे त ख़बर ई न आहे अधी जी अखियुनि में उहो भठो नथो भरे जंहिंमें सिरूं पचंदियूं आहिनि त बाक़ी कहिड़ो भठो थो भरे अधी जी अखियुनि में अधी राणी जी अखियुनि में नफ़रत जो भठो थो भरे मूंखे लॻे थो त अदा आशिक सां ज़रूरु जहिड़ो थियो अथसि अधी राणी जो अदा आशिक सां जहिड़ो थियो आहे इहो त मूंखे ख़बर ई न आहे हाणे त ख़बर ॿुधाईमई न हल त हली अधी खां मालूम कयूं त किसो छा आहे अरे सोन पोइ हल न त अधी रानी खां हली पुछऊं त कहिड़ी नफ़रत जो भथो थो भरे हिन जी अखियुनि में मूंखे त ख़बर ई न हुई ओके हलिया हल जल्दी कर हेलो रफ़ीक थो ॻाल्हाई न हा रफ़ीक थो ॻाल्हायां तुंहिंजो पगमड़ यार तूं आशिक आई न पोइ मुंहिंजो नंबर सेव कोन अथई छा हा रफ़ीक पर आहीं किथे किथे जा सुतो पियो हुअमि तुंहिंजी रिंग ते उथो आहियां पंहिंजे घर में आहियां घर में कहिड़ी इज़त अथई मां त चवां थो टाइम कढी मूंसां मिली वञ तोसां वॾी सलाह करणी आहे अरे फोन ते ई किसो ॿुधाए अथई बड़काए बूथ में अड़ई सलाह यार कुझु ॻाल्हियूं फोन ते माण्हू ॻाल्हाए सघे थो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेको फोन ते नथियूं करे सघिजे न तूं साम्हूं अच इहो दून खणी पाण वारो मुंहिंजे साम्हूं अच त मां साम्हूं तोखे सलाह ॿुधायां चवीं थो त साम्हूं अचई थो बाक़ी न तूं वारियूं इहे चङायूं थो यादि कयां त तुंहिंजी शिकिल बि नथी वणे मूंखे त तूं ॾाढो थो वणे यार मां मुंडी कढी ओचितो निकिरंदो आहीं शहर में मूंखे लॻंदो आहे मट ते गिदरो पियो आहे न तूं मूंखे वणी थो अड़े मिड़े यारी आहे
पोइ चवंदा आहिनि याराणी जी पाणी थी पई झलेटी जी विथर खां वही वई न हाणे महिरबानी करे पछिन न कर हलियो आहे असांजे पाणी हा अचां थो हा महिरबानी जवान जा पुट ईअं राज़ी थी अचु कम पंहिंजो वरी फोन ते बेइज़ती बि असांजी था कनि छा कयूं असीं बि हिरियल आहियूं बेइज़ती ते रोज़ हले वञूं चांहि जे डुक जे आसरे तई ॾिस भाॼी जी नासुनि में फटी बि भरे ॾिस कीअं फूकियल अथसि भाजी जी नाशुन या गैस वाला फूकनो भाजी जी नाशुन फूकते हैं मुझे तो खबर ही ना आई होॾे ॾिस अधी नासूं ईअं फूकियल ॼण नान हुजे वनी तो खनिया ऐं तू पंहिंजे हथनि सां ॿ टे मानियूं पचाए ॾे न मूंखे कहिड़ी ख़बर भाॼी जो नक आहे तंदूर आहे जो मानियूं पचाईंदासीं चिकल बुद्धि वतंदी मूंखे त खबर ही ना आई छा आहे गिला था क्यों मुंहिंजी बिली करे हा न अधी गिलाऊं कंदा आहिनि बिला पर हिते हिकिड़ो ई बिलो आहे मियाऊं होश बिला ये ॿी जो वेठी अथई पासे में बिल्ली इहा वरी म्याऊं छो नथी करे अरे अदी मां त सुआ आया बिल्ली न आया मां त सोनी छोकिरी आया ऐं सोनी छोकिरी कॾहिं बि बिल्ली न थींदियूं आहिनि मूंखे त ख़बर ई न आई अधी सूंहं वाकई सूंहं अथई पर बिल्ली अॼु थियणो पवंदसि जॾहिं हिनखे खीर चवंदासीं न पोइ पाण ई डुकंदी ईंदी पोइ चवंदी मियाऊं मूंखे हाणे इहो ॿुधायो त मुंहिंजी गिला कयो छो था असल में मूंखे सूंहं चयो त भाॼी जो नक तंदूर आहे हल त मानी था पचायूं ख़ामोश कुकुर थियो जल्दी कुकुरुकू थीयो न चङी कुकुरुकू ओए एॾे वेठी मूंखे छा थी ॾिसे अदी पर मां त कुकिल आया कुकुर न आया कुकली की मूंखे त ख़बर ई न आई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुंहिंजा यार रफ़ीक ख़ुशि था चङो भलो जोड़ वतार वासू थो आयो हुई न हा अची वियो आहियां वे ख़ैर त आहे मूं मीसणो ऐं वात खुॾी कयो वेठो हुई रफ़ीक कल्ह हिन घर खां निकितुसि वरी गली क्रॉस करे परियां हूंदा छोरा ॾीकी ॾकर पिया खेॾनि सो ॾीकीअ वई हेठि ॾकर जो मथां हयईं त ॾीकीअ थुड़ ॾिनो त हीअं जो लापड़ ठुकियईंसि न ओॾी महिल मूंखे निछ पई अचे मां हा ठा त ऐं वात में अंदरि हली वई ॾीकी ओॾी महिल खां वठी वात खुॾी लॻो पियो आहे छॾ हाणे मश्किरी छॾ तूं इहो ॿुधा मूंखे घुरायो छो अथई तोखां सलाह वठणी आहे न उहो वक़्तु खाइए सदाईं मुफ़्त में सलाह ईअं हाणे नथी अथई चांहि बिस्कुट बोतल घुरा त पोइ सलाह मिलंदई वॾी ॻाल्हि आहे यार मूंखे ॾिठो अथई या चांहि या बोतल खे ॾिठो अथई ॾिस न चांहि पी बूथी पापे जहिड़ो थी वियो अथई अञा बि चांहि खे छॾी कोन थो हा भले थिए मुंहिंजो बूथ आहे न पापे जहिड़ो तुंहिंजो छा तूं चांहि घुरा अलाए केतिरो चांहि पियाजे ठीकु आहे चांहि नथो पीआरे न आउं भला थो अरे ॻाल्हि बि त बेवकूफ़ी छा नंढी ॻाल्हि ताईं नाराज़ थी थो पई चरिया सभु कुझु तोखे मिले थो तूं मूंखे सलाह रुॻी ॾे हे जेके ॿारनि जा खटमड़ा हूंदा आहिनि न सेवन पारा हिनखे पाणीअ में विझी घुमाए ॾींदोसीं न ॼण सेवन बोतल पीतई मुड़सा मुंहिंजे हुस्न ते सदाईं टोकूं थो करे पंहिंजो बूथ ॾिठो अथई ॼण रिछ खां मुंडी ओधारी वठी आयो आहे हाणे त हिन सां हिकु पल वधीक न रहंदसि मूंखे हर क़ीमत ते हिन खां तलाक घुर्जे इन्हनि तुंहिंजे आदतनि तां मूंखे एॾी का वणंदी आहे त हीअ ई फोन हीअं कन था लाहे हीअं जो बूथ में हणाए न त बूथ 2 टुकर थी वञे चङो हाणे वठी अचीसि त आम्हूं साम्हूं मिली आई कयां त हाल अहवाल ऐं हुन खां बि वठां हाल अहवाल मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू हा भले पराए घर जो बुझो भलो तूं घुरा भले खिट मिठड़नि मां ठाहे तुंहिंजो ख़र्च त थिए न तूं घुरा ठाहे ॾे बोतल मूंखे ऐं पीअंदुसि वॾी ॻाल्हि आहे इहो जुमिलो ॻाल्हाइजे तोखे लची कोन थो थी त पराए घर जो बुझो भलो पोइ ॾियां भला बुझो ॾींदे अहिड़ा तो सैंडल ठोकियईं बूथ वारा बुझो थो ॾियां मुड़ुसु लाटू चवी पाण थो न अरे मूं त मिसाल ॾिनो न तूं जाई पाई हणंदे अच्छा मिसाल ॾिनई सुठी ॻाल्हि आहे ॾींदो बि मिसाल ई कर उजत एतिरी न कजांइ मथां वाके ॾेई विझाए हासी मूंखे दुको थो ॾी मां गॾु आहियां अॼु ॿिनि ढुकनि में थो पिया ऐं आराम सां पीअंदुसि मुंहिंजी मर्ज़ी पहिरें तूं मूंखे ॾे सलाह उन खां पोइ खट मिठनि वारो तोखे पाणी मां पियारियां थो पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे त गिलास भरे ॾियां
ॿिनि ढुकनि में गिलास खाली हुजे। अरे सलाह त ॾेई, पहिरीं मसलो छा आहे उन जो ज़िक्र त कर न। ज़िक्र में ई त फिक्र आहे न। मुंहिंजी ज़ाल राणीअ कयो मकर आहे, चवे थी त मूंखे तलाक ॾे। अरे मुबारक हुजनई, वॾो को क़िस्मत वारो ई, देरी न कर, ॾेई छॾीस तलाक। हिन मुखां मुआरी माई तलाक घुरे वेड़े सणे ज़प करे मुंहं में आणांसि। ईअं कीअं तलाक ॾियां त चरियो हुई छा? तोखे ख़बर आहे त संग महांगा थी विया आहिनि, बाज़ार बाड़ी लॻी पई आहे। संग हिकिड़ो 15 20 लख रुपए जो संग आहे। सुभाणे जेकॾहिं मां ॿ रुपया न बि हुजनि ओधारा जो थोरा पिनी सिनी बि किथां गॾु करे ऐं ज़ाल वठां, ऐं ज़ाल मिली वञे ज़ूज़ट त कढी विझे न मुंहिंजा गू घटि। अरे ॾीस तलाक, इहा ज़ाल थी या जिन्न? इहा छॾे ॿी का सुहिणी ज़ाल वठ। अड़े असीं ॾिसूं था न, असांखे शर्म थो अचे त हीअ असांजी भाॼाई आहे। तूं विहारे वेठो, तोखे शर्म कोन थो अचे? शर्म आहे महिमान, केॾी महिल अचे थो केॾी महिल कोन थो अचे। टियों ॾींहुं बि ओचितो आयो हो, मूं चयोमांसि शर्म आयो ही त वेह। मूंखे चई तूं जो राणीअ खे जिन थो सम्झी, तूं पाण खे ॾिठो आहे रिछ ई रिछ, बसि करे वेही रहियसि। वाकई यार आहीं रिछ, पर तूं हीअं कर, ॿी के सुहिणी माईअ सां शादी करे बाक़ी ज़िंदगी ठट सां गुज़ार। तूं उन मूंखे इहो ॿुधाए, तूं मुंहिंजो सॼण आहियां दुश्मन? अरे सॼण आहियां, सॼण। सॼण ई त पोइ सॼण वारी सलाह ॾे न। अरे त पोइ यकीन कर, इहा बहितर सलाह अथई। मां चाहियां थो ॿी शादी कर। अरे भले भाॼाई राणी खे तलाक न ॾे, पर ॿी शादी कर त जीअं भाॼाई सुधरे। चवीं थो त ॿी शादी कयां थो, पर कराईंदो केरु? अरे मां जो वेठा, मां तुंहिंजे लाइ अहिड़ी कुंवार ॻोल्ही ॾिसो, 5 ई आङुरियूं कीअं में। चवीं थो न काके संग ॻोल्हण वारे खे हथु करे चा। अच्छा, संग करण वारो काको माना दलाल। वठी आहे दलाल खे त कयांसि पलाल। ख़बर पएसि त हिते बि के जुआन वेठा आहिनि। सूंहं कुकड़ थी मोटिया थी, पर इहा ख़बर न पइजी सघी त बाजी राणी जो मुंहुं छो सुजलो। सान मूंखे इहा पक आहे त अदी राणीअ जो मुंहुं न कंहिं न कंहिं ॻाल्हि ते ज़रूरु सुजल आहे। मूंखे त ख़बर ई न आहे। इन ॻाल्हि जी त पक करणी आहे। ठीकु आहे, त पोइ सान असांखे हाणे पहिरियां खां बि वधीक CID करे ऐं अदी राणी खां इहा ख़बर वठणी पवंदी। पोइ अॼु राति दमादम मस्तु कलंदर था कयूं। ठीकु आहे, कलंदर लाल तुंहिंजी मां मलंगियानी आहियां, अब ते कर पंहिंजी नज़र। बस वाह 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 वाह। मुड़सा मुंहिंजे हुस्न ते सदाईं टोकूं थो करे। पंहिंजो बूथ ॾिठो अथई, ॼण रिछ खां मुंडी ओधारी वठी आयो आहे। हाणे त हिन सां हिकु पल वधीक न रहंदसि। मूंखे हर क़ीमत ते हिन खां तलाक घुर्जे। तलाक न ॾींदो त केस कोर्ट में विझंदसि, ऐं कोर्ट दसे धूड़ विझंदसि मथे में, ऐं मूंखे बि तलाक ॾियाराईंदी। पोइ मां बि कंहिं सुठे इंसान सां शादी करे सुठी ज़िंदगी गुज़ारींदसि। घटि में घटि अहिड़ो इंसान न हुजे जेको मुंहिंजे हुस्न जी गिला करे, हर वक़्तु मुंहिंजे हुस्न जी तारीफ़ कंदो रहे। बसि मुंहिंजे हुस्न जी तारीफ़। मां बि हाणे ॿीहर घोट थींदुसि। सुहिणो त मां अॻु ई आहियां। अॻे मां चवंदी हुई पुट तोखे ॾिसी चंड बि शर्माईंदो आहे। कुंवार बि अहिड़ी वठंदुसि जंहिंखे ॾिसी चंड बि शर्माए। आख़िर ज़ाल कंहिंजी हूंदी, हुस्न जी राणी सां लाउलंदुसि, हुस्न जी राणी सां। पंच अथई बुॾी बि नथी मरी, सदाईं विच में घुत हणजांइ। ख़बर अथई त मां कंहिंजे लाइ पियो सोचां? जाहिल जाहिल, कंहिंजो ठहियल कमु न ड्राईंदा कयो। हंक बि थी पियो टन टन टन। छा कयां तोखे मां? खणाए थो, हाणे खणाए थो, नमूनो न कर। हलो केरु? अरे रफ़ीक थो ॻाल्हायां। रोज़ रोज़ केरु केरु, नंबर छो थो सेव करी? अरे इहो मूंखे न ईंदो आहे जेको शेव थो करे न, इहा हजम कंदा आहिनि माण्हू जी। शेव करे हुन 150-200 रुपया वठंदा आहिनि। मां तोखां रुपयो वरितो आहे। तूं हिन ॻाल्हि खे छॾ। ॿुधा, मुंहिंजो कमु थियो। मुबारक अथई, मुबारक। ख़ैर मुबारक। अरे रिश्ता कराइण वारो दलाल मिली वियो आहे। आहीं साईं,
मोर थो ठही पार कहिड़े तरीक़े सां ॾिनई मूं सम्झो कुंवार मिली वई आहे हेॾां तुंहिंजी दलाल मिलियो आहे इन्हनि तुंहिंजे आदतनि त मूंखे एॾी का वणंदी आहे त हीअ ई फोन हीअं कन था लाहे हीअं जो बूथ में हणाए न त बूथ 2 टुकर थी वञे चङो हाणे वठी अचीसि त आम्हूं साम्हूं मिली आई कयां थो हाल अहवाल ऐं हुन खां बि वठां हाल अहवाल अरे वठी अचांसि तो तूं तयारी करे छॾ तयारी छा गोॾ ॿधी वियां छा तयार त लॻो पियो आहे ढांचे खमीस पातल आहे बाक़ी छा तयारु थिया मलाखड़ी त हलणो आहे छा भाॻो कोन सुधरंदो असां कोशिशि कयूं हुनजो घर वसी पए इज़त थिए त घर में न सही बेस्तो आहे बेस्तो ई रहंदो ख़ुदा हाफ़िज़ पाण सभु कमु न कंदी असांजो अधु कंदई अधु वरी तूं पाण कर हल ठीकु आहे अचे दलाल ॾिसूं था इन सां बि ॿ पाणी कीअं था कयूं सूअं मां इहो मंज़र ॾिसी करे ॾाढो परेशान थियो आहियां तू कहिड़ो मंज़र ॾिसी परेशान थियो आहे इहा त मूंखे ख़बर ई न आहे अदा आशिक़ हर फोन ते दलाल जो ज़िक्र पियो करे कुझु सम्झी थी त दलाल हिते छो पियो अचे इहा त हिकिड़ी ख़बर अदा आशिक़ खे ऐं ॿियो न दलाल खे मूंखे कहिड़ी ख़बर मां छा जे लाइ सोचे पंहिंजो मेजारो खपायां मूंखे त ख़बर ई न आहे सूअं तूं कॾहिं न सुधरंदीअ जीअं जीअं कद वधंदो वञे तीअं तीअं अक़ल मोकिलाईंदी थी वञे अच्छा त जीअं मुंहिंजो कद वधो थी न वञे थो ईअं मुंहिंजी अकुल मोकिलाईंदी थी वञे इहो त मूंखे ख़बर ई न आहे कन खोले ॿुध दलाल जो ज़िक्र को मज़ाक ॻाल्हि न आहे अदा आशिक़ दलाल खे घुराए हिन घर जो सौदो थो करे सोन पोइ असां काथे रहंदासीं मूंखे त ख़बर ई न आहे जाथे पची उते खाधी ठीकु आहे सोन हल त पोइ इहो ज़िक्र हली अधी रानी खे था कयूं त जाथे पकी उते खाधी इहा त मूंखे ख़बर ई न आहे हल देरि न कर सॼी कहाणी अधी रानी सां था कयूं त पोइ सही आहे हल त सॼी कहाणी अधी रानी खे था ॿुधायूं मूंखे त ख़बर ई न आहे तूं सही आहीं आऊं ई ग़लति आहियां हल त अधी रानी ॾांहुं हल हलिया तूं अच त ॿुधाए अरे पंहिंजी मुंडी ॾिठी अथई ॼण नोलू टक जे ठांची हुजे एॾी ॾाढी थोड़ी ॼण सियासतदान हुजे अरे बाबा मिड़े अंधी मंडी कहाणी का वठी ॾिस पंहिंजी बि रोज़ी कर असांजी बि रोज़ी कराए अॼु हिन दलाल जो ख़ैर न आहे असां वटि हिकिड़ो घर आहे ऐं हिकु छत आहे उहा बि असां खां खसण थो चाहे दलाल असांजे घर जी छिती कपाईंदो अरे पोइ मींहुं वधंदो त असां आला थींदासीं कबूतर बि अची वेंदा बाज़ बि अची वेंदा मूंखे त ख़बर ई न आहे मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू हल तकिड़ो यार रफ़ीक मूंखे आशिक़ ॾे वठी त हली थो पर मूंखे नथो लॻे त हुनखे को संग वणंदो मुंडी मट जहिड़ी अथसि शिकिल शेर शाह जे शिकिरे जहिड़ी अथसि ऐं सूंड अहिड़ी पई वेठो आहे ॼण लखनि सां मथो थो धोए बाक़ी सभु ओधर कंदो आहे अरे पंहिंजी मुंडी ॾिठी अथई ॼण नोलू टक जे ठांची हुजे एॾी ॾाढी थोड़ी ॼण सियासतदान हुजे अरे बाबा मिड़े अंधी मंडी कहाणी का वठी ॾिस पंहिंजी बि रोज़ी कर असांजी बि रोज़ी कराए पर यार हिन जे लाइ अहिड़ो ढंग जो रिश्तो ॻोल्हियां किथां अॼुकल्ह संग महांगा थी विया आहिनि कहाणियूं टेडियूं बि लख जूं आहिनि अरे लखनि जी सघ अथसि भरे वेंदो तूं कांटो सठ ते रख पर यार रफ़ीक हुनजी पहिरीं घरवारी जो हुई उहा गुज़ारे वई छा अड़ी चढ़ी हुई छा आस्ते ॻाल्हि आहे भितिन खे बि कनो हूंदा इहा ख़बर न भाॼे राणी खे पई त ॼण असीं ॿई गुज़ारे वियासीं पोइ भला हाणे हलूं ठीकु आहे हलूं था पर यादि रखजांइ जे हुनजी घरवारी अची वञे न त आशिक़ जो सऊदी मां आयल मसाद छॾाइजां इहो त तूं घबराई न इहो असां रोज़ु कमु कंदा आहियूं रोज़ु कूड़ कुटींदा आहियूं कुझु न कुझु सॾाईंदा आहियूं अरे कूड़े जे मुंहं में धूड़ हूंदी आहे कूड़ न ॻाल्हाईंदो कर भला हाणे इहो चई आशिक़ जो मसाद थो सॾायां इहो बि कूड़ा अड़े छॾनि ॾाढी खे हल त हलूं हल हल बाजी केरु आहे डिगी तो अजी कोई बिल्लो आहे मूंखे त ख़बर ई न आहे बिल्लो ई आहे मां सम्झो त आशिक़ आहे पर हूअं बि इन बिल्ले में आशिक़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे
ॻाल्हि ॿुध हाणे मुड़ुस माण्हू थी जाए मूं बि वॾा वॾा पहाड़ सरकिया आहिनि पर हेर अलाए छो आशिक़ जे घर हंधि मुंहिंजी दिलि घबराए थी। अड़े ख़बर आहे न जॾहिं सम्झी न ॻाल्हि घाटे खां चढ़ी वई आहे गोॾा खोड़े गाॾी ते सवार थी अलाह तवार कजां। इहा गाॾी वरी किथां आई? अड़े दिलू अकुल जा अंधा अड़े गाॾी माना गोॾा गाॾी पेरनि ते खुड़ियुनि ते ज़ोर माना पंध जो सफ़र जीअं हिन महिल हलूं पिया। हा 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 जहिड़ो थी पियो न भॼी जान छॾींदासीं। अड़े ज़ाल मुड़ुस अक्सर विढ़ंदा रहंदा आहिनि 100 दफ़ा मुंहिंजे साम्हूं बि जहिड़ो थियो आहे भॼी जान छॾाई अथमि। सॼण आई साईं वरी बि उन घर में वठियूं थो नी अलाह इज़त कंदो। आमीन लॻे कोन थो। ख़ैर हल त हलूं। अश्क ही थई दिलू जेको तोखे पढ़ण ईंदो। अस्सलाम वालेकुम। सलाम। दिलू ख़ुशि आहीं? बाबा यो अहिड़ो कुर्ब कजांइ मुंहिंजे घर खे बाक़ाइदे आबाद करे ॾेखारिजांइ। अहिड़ी कुआं थो वठी ॾियां जो सफ़ा ईट जी राणी। मां बि त चिड़िया जो बादशाह आहियां। ईट जी राणी चिड़िया जो बादशाह जंहिं महिल मिलंदा न वाह वाह थी वेंदी न। परे खां मुआरी कुंवार तिजला ॾींदी तिजला। हा हा यार मारे यार खे अहिड़ी कुंवार वठी ॾे जो हिनजी मुरीदानी थी रहे। ईअं न हुजे जो हिन माई वांगुरु हुजे त जेॾी महिल त माली दोॾा पाड़ियो बीठी हुजे। अहिड़ी कहाणी हसीना वठी ईंदोमांसि। इहो छा चई कहाणी हसीना? अरे यार भोग थो कहीं यार तुंहिंजो दोस्त भोग कंदो सहे छा? अरे भोगन में कोन थो चढ़े चढ़िया भोगन में भले मुंह ते टांकी मली मचाल चढ़े ऐं भोगन में बूथ ते करोड़े बुझाड़िया हराम जो गिरत करे। हा बस इहा ॻाल्हि आहे मुंहिंजे यार खे ज़ाल हिक बेंडी न वठी ॾे। अहिड़ी ज़ाल वठी ईंदोमांसि जो ईअं घुमंदी न खुड़ियारे सैंडल सां सुम्हंदी त फुट पेरी ते ई सुम्ही पए ऐं जे नचंदी न त पराए काज ते बि नचंदी। ॿुधो न थई त काज पराओ ऐं अहमक नचे। ओ बा ज़ाल थो वठी ॾींहुं डिस्को डांसर थो वठी ॾींहुं। चङो चङो हाणे ॿई यकीन आणो। हा पर यार हिकिड़ी ॿुधाए ज़ाल अहिड़ी हुजे जो हट परे। यार दिलू मारे यार खे ज़ाल खपे कुर्बाती। ईअं न हुजे जो भाॼाई राणी वांगुरु हिकिड़ो मुंहिंजो लाहेज़ बि चाढ़ेसि। मुंहिंजो मतिलबु आहे यार मारो सफ़ा ॾिंगो अथई भाॼाई त हिकिड़ो मुचड़ो लाहींदो आहे ॿियो चाढ़ींदो आहे। बाक़ी बूथ पंहिंजो थी वियो न त उहा ॿी ॻाल्हि आहे। ज़ाल जा मुचड़ा खाई खाई सफ़ा नीमक ई निकिरी वियो आहे। छा कयो? माखी चटाए छॾ माखी खे। अड़े माखी जे डंग खां डिॼो ईअं न माखीअ डंग पातव त बूथ ईअं भंडारे जहिड़ो कयो वेठा हूंदव। मां सुभाणे मुख़्तलिफ़ कुंवारनि सां मिलां थो पोइ जेके खुटी खयो अची तुंहिंजे निण में हणंदुसि। पोइ त खटनि तुंहिंजा भाग या ॿऊं ॿारहां या पोइ खण पंहिंजे भाउ खे। मुंहिंजे भाग जे आसे रहियो पोइ त मां आयो बीठो आहियां। ओ अद्दी छा आहे? अद्दी जेको दलाल आहे न उहो त आशिक सां गॾु बीठो आहे मूंखे त ख़बर ई न आहे। अॼु न दलाल जो ख़ैर न आहे। असां वटि हिकिड़ो घर आहे हिकु छत आहे उहा बि असां खां खसण थो चाहे। दलाल असांजे घर जी छिती कमाईंदो। अरे पोइ मींहुं वसंदो त असां आला थींदासीं कबूतर बि अची वेंदा बाज़ बि अची वेंदा मूंखे त ख़बर ई न आहे। अदी दलाल घर खपाइण वारो आहे या औरतूं खपाइण वारा जेको अदा आशिक सां वेठो आहे? अॼु कंहिंजो बि ख़ैर न आहे। उथो साथियो हलूं डंडा काथे आहिनि? अद्दी रत ॿाहिरि पई आहे मूंखे त ख़बर ई न आहे। जल्दी पंहिंजा सभु सामान जमा करे ऐं मैदान ते पहुचो। मूंखे इहो ॿुधाए त इहो दलाल काथे आहे? अलाए नाले ख़ैर मां अरे दलाल कोने फ़कीर आयो हो पिनण चए भला हिन खेर ॾे। दुआ कोन सां मां फ़कीरनि खे बि घर वतियूं बीठो आहे छो? ओ द चई त दर खुलियल हो मां हलियो आयुसि। जेकॾहिं थाणे मूं चयो थाणे जो दर खुलियल वरी न पियो वञी चई एतिरो अकुल अथमि पर हलियो आयो त मां छा कयांसि। मां ख़ैर मां तूं त बस कर वञी दर ते घुर न ख़ैर एॾे करे मथे चढ़ी आयो आहे। मां दर खुलियल हो न दर ते आपा दर अलाए ख़ैर हा हला हिन दर अलाए ख़ैर बाबा दलाल काथे आहे? दलाल किथे कहिड़ो दलाल कहिड़ो दलाल? हिते दलाल त को आहे कोन। हा किथां आहे दलाल? चरी यहीं छा? हलो भाई हलो ना मूंखे त ख़बर ई न आहे। गलत ख़बरूं था ॿुधाइनि चरिया।
अॼु बची हुयसि न त घटि न थिया जहिड़ा डंडा खणी आया हा न इहे डंडा मूं ते वसनि हा दलाल ते वसनि हा त रफ़ीक ते वसनि हा रफ़ीक भई हलिया हा भई शुक्र ॻाल्हि अथई तोप अथई बारूद मुंहुं मां वसाईंदे आई मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू